सिंध ॿारनि ॿारड़ियुनि इकलौतनि जे नियाणियुनि लाइ दोज़ख जी जाइ बणाई वई आहे। रोज़ाने किथे न किथे को न को वहशी मासूम नियाणियुनि ऐं ॿारनि खे खंभे पंहिंजी हवस जो निशानो बणाए थो त किथां वरी हिंदू नियाणी खंभिजी चंद ॾींहंनि अंदरि मज़हब मटाए शादी जे तौर ते ज़ाहिर थिए थी। हर ईंदड़ ॾींहुं सुख ऐं चैन खणी अचण बदिरां निरासाई मायूसी ऐं भोगना खणी क न क बेवस जो दरवाज़ो खड़काए थो। सरकार ऐं इदारा घूर निंड उन करे सुम्ही रहनि था त इहा वारदात कंहिं मजबूर ऐं बेवस इंसान सां थिए थी जंहिंजी कानून खे परगो ॾियण जी का ज़रूरत ई नाहे। कानून त रुॻो मथे तबिके जे दरवाज़े जी चौकीदारी ऐं ताबेदारी लाइ आहे, बाक़ी ख़ल्क़ ख़ुदा भली अज़ाबनि जे हवाले हुजे। कराची प्रेस क्लब अॻियां मुख़्तलिफ़ समाजी ऐं इंसानी हक़नि जे तंज़ीमुनि तरफ़ां मज़लूम तबिकनि सां थींदड़ ॾाढ खे रोकण लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें इहा दांह कई वई त मासूम नियाणियुनि ॿारनि ऐं औरतुनि लाइ सिंध दोज़ख जी जाइ बणाई वई आहे। एहतिजाज कंदड़नि जो चवणु हुयो त रियासत जो मज़हब सां को लाॻापो न हुजणु घुरिजे। मज़हब अल्लाह ऐं इंसान जे विच में लाॻापो आहे, तंहिंजे करे मज़हब खे रियासत खां अलॻि थियणु घुरिजे। पाकिस्तान जे अंदरि ऐं ख़ासि करे सिंध में हिंदू अक़लियतुनि सां ऐं ॿारड़ियुनि सां जिन्सी ॾाढाई तौर जेको अमल थी रहियो आहे उनखे हिकदमि रोकण जी ज़रूरत आहे त जीअं मुल्क जो नालो बि ॾेह तोड़े परॾेह में बदनाम न थिए ऐं मज़लूम तबिका बि पंहिंजी ज़िंदगी इज़त भरे अंदाज़ सां गुज़ारे सघनि। बराबर जा शहरी न थींदासीं, इहे असांजूं नियाणियूं अगवा थींदियूं रहंदियूं, असांजा मंदर रहंदा रहंदा उहो सभु जेको उन जे पुठियां आहे उहो स्टेट रिलीजन आहे ऐं स्टेट रिलीजन जे ख़ात्मे ताईं असां जेको आहे अछूत रहंदासीं। असां इहो मुतालबो था कयूं त हिते हिंदू नियाणियुनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे, क्रिश्चियन नियाणियुनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे, तमामु मज़हबी जेके अक़लियतूं आहिनि उन्हनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे जीअं हू अमुन सां हिन मुल्क में रही सघनि। त रियासत मज़हब जे नाले ते असांजे माण्हुनि खे असांजे नियाणियुनि खे अगवा करे जेको ज़बरदस्ती मुस्लमान कयूं त उनजी मज़म्मत कयूं। इहो मुतालबो कयूं था त सिंध जे अंदरि जेको ही तेज़ीअ सां वधंदड़ वाक़िया आहिनि, जबरी तौर ते मज़हब मटाइण वारा वाक़िया हुजनि, नंढनि मासूम ॿारनि जो अगवा करे उन्हनि खे बेदर्दी सां क़त्ल करण वारा वाक़िया हुजनि, असां सम्झूं था त इहा रियासत जी नाकामी आहे। हिंदू हाणे ख़ौफ़ में आहिनि त असां पंहिंजी नियाणी खे कढूं त कीअं कढूं, ॿाहिरि उनखे पढ़ाइण लाइ कीअं कढूं। असां पुरज़ोर इहा मज़म्मत था कयूं त जेकॾहिं तव्हां इन कातिलनि खे फाही न ॾिनी ऐं इहा जेकी ज़ोरी मज़हब मटाइण नियाणियुनि जो इस्तेसाल करणु बंदि न कयो त पोइ हिंदू हिते सरापा एहतिजाज हूंदा।